हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। प्यारे सात्संग जी नमस्ते। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असां श्री गुरु बालपुरी जीवन कथा जो आरंभ कयो हो, त उन जो पहिरियों पार्ट असां कल्ह अपलोड कयो हो जो तव्हां ॿुधी सघो था। अॼु असां ॿिए पार्ट जी तरफ़ वधंदासीं। त असां अॼु जाम साहिब ऐं श्री गुरु बालपुरी जे विच में जेको वाक़ियो थियो उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। वेनती आहे त तव्हां ध्यानु ॾेई ॿुधंदा ऐं ज़रूरु शेयर कजो। अचो त अॼु जी कथा शुरू कयूं। श्री गुरु बालपुरी कुझु ॾींहं शिव जी मंदर में तरसी पाण हिकु समंदर जे वेझो धोई दुखाए उते पंहिंजी नाम जो रंग रचायो। पाण हर वक़्तु प्रभुअ जो ध्यानु कंदा हुआ। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हुन पाण हिकु ज़मीन ते जॾहिं धोई दिखायूं त उहा ज़मीन जाम साहिब जी हुई। त बिना इजाज़त जे जॾहिं श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई उन ज़मीन ते कब्ज़ो कयो सिर्फ़ु पंहिंजे नाम सिमरन जे लाइ, तॾहिं जाम साहिब जे सिपाहियुनि खे जॾहिं इहा ख़बर पई त को फ़क़ीर आयो आहे जिन जाम साहिब सरदार जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, तॾहिं सरदार जाम साहिब रामगढ़ खे घुरायो। रामगढ़ जे बारे में मां पहिरीं ॻाल्हाए चुको आहियां त रामगढ़ खे घुराए हुन चयो त इहो कहिड़ो फ़क़ीर आयो आहे जेको शहर में मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। तॾहिं रामगढ़ चयो त को बालक ब्रह्मचारी फ़क़ीर आहे जेको का बि परवाह नथो करे ऐं असांखे चंदो बि नथो ॾिए ऐं धोई दुखाए उते वेठो आहे। इहा ख़बर ॿुधी सरदार जाम पंहिंजा सिपाही मोकिलिया। उन्हनि अची ॾिठो त वाक़ई साधू बणिछी हयो धोई दुखाए वेठो आहे। उन्हनि सिपाहियुनि गुरु साहिबनि खे चयो त तव्हां बिना इजाज़त जे हिन ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। तॾहिं श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई जिन चयो त ज़मीन भॻवानु ख़ुदा जी आहे, असीं हिते ई रहंदासीं। इहा ॻाल्हि सिपाहियुनि वञी पंहिंजे साहिब खे ॿुधाई। तॾहिं साहिब कावड़ में अची करे हुकुम ॾिनो त उन बणिछीअ खे उछलाए अचो जेका धोई श्री गुरु बालपुरी दुखाई हुई, उन्हनि खे हुतां हटाए अचो ऐं ज़मीन ख़ाली करायो। श्री गुरु बालपुरी साहिब पाण अंतर्यामी हुआ, सभु ॼाणींदा हुआ। प्रभु जी दया सां श्री गुरु बालपुरी साहिब खे का बि तकलीफ़ कान थी। पाण पंहिंजी करामतुनि ज़रिए तूफ़ान ॾेखारियऊं ऐं उन तूफ़ान में उन्हनि सिपाहियुनि जो तमामु घणो बुरो हाल थियो। तॾहिं उहे पाण बेहोश थी पिया। तॾहिं श्री गुरु बालपुरी खेनि करवंडनि मां पाणीअ जी एचली उछलाए हुननि खे होश में आंदो। जॾहिं हू होश में आया तॾहिं श्री गुरु बालपुरी साहिब जी जय जयकार करणु लॻा ऐं वञी पंहिंजे साहिब खे ॿुधायूं त हीउ को वॾो फ़क़ीर आहे जिन पंहिंजे करामतुनि ज़रिए असांखे मोहे छॾियो आहे ऐं हीउ को साधु संत न आहे, हीउ पाण ख़ुदा जो बंदो आहे जिन जे मथां ख़ुदा जो हथु हूंदो आहे, उनखे का बि तकलीफ़ कान थींदी आहे। तॾहिं जाम साहिब पाण अची करे साहिबनि खां श्री गुरु बालपुरी खां माफ़ी वरिती ऐं रामगढ़ खे घुराए हिननि जे खाधे पीते जो बंदोबस्तु कयो ऐं पंहिंजी आवाम खे चयईं त हिननि जे सार संभाल लहंदा रहो। हिकिड़े ॾींहुं छा थियो त समुंडनि जूं लहरूं उथण जो तमामु घणो ख़दशो थियणु लॻो। त जाम साहिबनि चयो त हिननि फ़क़ीरनि खे चयो त हितां हटी करे ॿिए हंधि वेहनि ऐं उहा जहा ख़ाली करे छॾीनि, छाकाणि त लहरनि अचण जो तमामु घणो ख़तरो आहे ऐं उहे तबाह थी वेंदा। तॾहिं सिपाहियुनि वञी श्री गुरु बालपुरी खे चयो त लहरनि जो तमामु घणो ख़दशो आहे, तव्हां हितां हटी वञो। साहिबनि जो चयो त असां हितां कोन हटंदासीं, जेको मालिक जे मथां लिखिणो आहे उहो अवसि थींदो। तव्हां का बि असांजी चिंता न करियो, तव्हां असांखे पंहिंजे हाल में ई छॾे ॾियो। ऐं वञी जाम साहिब खे इहो बि चयो त जेकॾहिं तोखे मौत जो ढिॼ आहे तूं हली हेॾां अची वेही रह,
तोखे का बि सद कान थींदी त तुंहिंजे मथां को ख़दशो आहे। तॾहिं सिपाहियुनि वञी इहा ॻाल्हि जाम साहिब खे ॿुधाई। तॾहिं जाम साहिब चयो त संत पाण त कोन था अचनि, पर चई रहिया आहिनि त अव्हां बि अची हिते रहो। समुंड जी लहर एतिरी तेज़ आहे जेका 1-2 ॾींहंनि में सॼो इलाइक़ो पाण हेठि हूंदो। आख़िरकार कुदरत मालिक जी अहिड़ी जो समुंड लहड़ो कयो जो शहर ॾांहुं पाणी वधणु लॻो ऐं मालिक जी मेहर सां गुरू बालपुड़ी जे आस्थान वटि पाणी न पहुतो। शहर वारा सभई माण्हू लॾ करे गुरू बालपुड़ी जे आस्थान भरिसां चौधारी आबाद थिया, जिते अॼु ताईं सोन मियाणी शहर में गुरू बालपुड़ी सिद्ध सवाईअ जो मंदरु मशहूरु आहे। मंदरु हेठि ख़ासियतुनि सां संवारी लाइ अंदरि थांव माता भवानी जो आहे। अॻियां बि 2 कमरा, हिक में माता सीतेला रखियलु आहे ऐं ॿिए कमरे में गुरू बालपुड़ी सिद्ध सवाई जी धूई आहे। ॿाहिरि गुरू बालपुड़ी सिद्ध सवाई जी बणिछी लॻल आहे ऐं ॿाहिरि गुरू साहिबनि जूं 9 समाधियूं ठहियलु आहिनि। बोल श्री गुरू बालपुड़ी सिद्ध सवाई की जय। कथा जे मुताबिक़ उन्हीअ मड़ीअ जी संभाल संबत 2034 में जेठानंद ऐं नालचंद पुट सरूमल वारा कंदा हुआ। यारी साध संगत जी, अगरि तव्हांखे इहा कथा पसंदि आई आहे त तव्हां ज़रूरु शेयर कजो ऐं अॻिते जी कथा जे लाइ तव्हां इंतज़ारु कजो। असां रोज़ु सुबुह जो तव्हांजे लाइ कथा अपलोड कंदासीं। ऐं महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे सिर्फ़ु 15 मिंट जे लाइ हरि नाम जो सिमरन करायो। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। असांजी तव्हां सां वेनिती आहे, महिरबानी करे तव्हां पंहिंजे ॿारनि खे हरि जाप करायो। इन में संतोष ऐं शांती आहे।